नाज़रीन, हैदराबाद में सवे शागिर्दन ऐं सिविल सोसाइटी तरफा म्यूनिसिपल ऐं टाउन ऑफिसरन जी भर्तियुनि में मेरठ जी लताड़ खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी ऑफिस सां धरणो हणायो वियो। इन हवाले से पेश आहे हैदराबाद में अब्दुल रसूल चांडियो जी रिपोर्ट। सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफा CMO जा जेके जारी कयल नतीजा आहिनि उन में मेरठ जी लताड़ खिलाफ मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि तरफा सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऑफिस ॾाढो धरणो हणी पैदल मार्च करे प्रेस क्लब वारो एहतजाज कयो आहे। इन एहतजाज में शरीक उम्मीदवारनि तोड़े सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे। साईं, ॻाल्हि बि आहे त हीअ जेके सिंपल पूरी सिंध मां जेके शागिर्द जेके उस्ताद जेके वकील ही सभु बीठा आहिनि, दुनिया जे जेके इदारा हलंदा आहिनि उहे मेरिट ते हलंदा आहिनि। मेरिट ते जेके मुल्क हलंदा आहिनि उहे मुल्क बि हलंदा आहिनि, इदारा मुल्कनि सां हलंदा आहिनि। हिते असांजी अफ़सोस उल्टो सिस्टम आहे। हिते त इदारनि में ई जेकॾहिं भर्तियूं जेकॾहिं तव्हांजी फेवरेटिज़म ते थींदियूं, नेपोटिज़म ते थींदियूं त उनखां पोइ इदारनि जी त बर्बादी थींदी ई थींदी। पर ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि जो नौजवाननि खे तव्हां कहिड़ो मैसेज था ॾियो। तव्हांजो रिसेंटली जेको ताज़ो तव्हांजो मेडिकल जूं टेस्टूं जेके रद्द थियूं आहिनि उन जूं 5 ॾींहं पहिरियां इहे जेके इम्तिहान जूं कापियूं या जेके इहे टेस्ट आहिनि उहे तव्हांजूं इहे ॿाहिरि इहे खुलेआम सभिनि ते पिए विराइजूं। सर, मुतालबो इहो ई आहे त इंसाफ़ कयो वञे, नाजाइज़ूं बंदि कयूं वञनि। मुसलसल हिकिड़ी हलंदी अचे कड़ी जंहिंमें शागिर्दनि सां मुसलसल नाइंसाफ़ियूं थींदियूं थियूं वञनि। असां पाण विक्टिम आहियूं इंग्लिश लेक्चरर जा। हिनमहिल म्यूनिसिपल ऑफिसर में जेके दोस्त अपियर थिया जिन्हनि सां नाजाइज़ी थी आहे उनमें OMR शीट जेके आहे छोकिरा ख़ाली छॾिया। जेके एलिट क्लास जा जेके पॉलिटिकल एफिलिएशन जा माण्हू आहिनि उहे OMR शीटूं ख़ाली छॾिया आहिनि। उनखे 99 मार्क्स ॾिनियूं आहिनि। OMR शीट तां सीरियल नंबर गुम आहे। OMR शीट ते फेडरल पब्लिक सर्विस कमीशन वांगुरु थंब नथा वठनि। सिधो हिकिड़ो अकरबा परवरी लॻी पिया आहे, नाजाइज़ी लॻी पिया। अहल उम्मीदवार ॾिसो था रोडनि ते आहिनि, लाइब्रेरी में बुकुनि ते पढ़नि था, अलाए कहिड़ा कशाला था कटनि। उन्हनि सां वरी जेको फल मिले थो उहो इहो आहे वरी उहे रोडनि ते वेठा आहिनि। SPSC जी जेका दास्तान रही आहे उन मां तव्हां सभु वाक़ुफ़ु आहियो माशाअल्लाह। हीअ जेका एहतजाज आहे इहा आहे जेका मेगा करप्शन थी आहे। मुंहिंजे ख़्याल में ज़िंदगी में SPSC में एतिरी करप्शन कोन थी जेका हिनमहिल थी आहे। हिन दफ़े मुंहिंजे ख़्याल में मोर देन 90% जेके म्यूनिसिपल ऑफिसर जे अंदरि जेके हिन भर्ती कया आहिनि न, तव्हां ॾिसंदो उहे या उहे कंहिं वॾेरे जा माइट पंहिंजा ॿार उन्हनि जा MNAs MPs जा वायलेशन थी आहे मेरिट जी। उहो सबूत छा आहे? जेके 80+ पंहिंजा दोस्त हुया, फ्रेंड्स हुया, भाइर भेनरूं, 80+ 90+ इवन दे हैव बीन डिक्लेयर्ड फेलियर्स विदाउट नो रीज़न। न वाहवास थी आहे, न लॉजिकली वाहवास, कुझु कोन्हे, फॉर्मेलिटी आहे। पीउ छा कंदो आहे, अदी आहे, अबो आहे, माउ भाउ भेण वग़ैरह, माना को लॉजिकली कोन्हे, का वाहवास कोन्हे, जस्ट फॉर्मेलिटी वधी वई आहे। मुतालबो इहो आहे वाहवास भली असां खां ॿीहर वरितो वञे ऐं बिल्कुलु प्योरली मेरिट ते तव्हां सीट एलोकेट कयो लाज़मी। जेके बि जाला थिया, जेके बि सियासी लिहाज़ खां वधी थियूं आहिनि पाण खे बिल्कुलु क़बूल न आहिनि। असां सां इहो ई मसइलो आहे। हिन टाइम ताईं असां सां ज़ुल्म हली रहिया आहिनि। PSC GST में बि ज़ुल्म हली रहिया हुया, हिन टाइम ताईं ज़ुल्म हली रहिया आहिनि। SPSC वारनि सां ज़ुल्म हली रहिया आहिनि, MDCAT वारनि सां ज़ुल्म हली रहिया आहिनि। असां कहिड़े कोर्ट में वञूं, कहिड़े कोर्ट में खटखटायूं, कोर्टनि असांखे इजाज़त ॾिनी वई आहे टेस्ट खे रिकंडक्ट करण जे लाइ। असांजे जेको आहे वज़ीर आला साहब इजाज़त ॾिनी वई आहे टेस्ट खे रिकंडक्ट करण जे लाइ। अञा ताईं PMDC जे तरफ़ां असांजे लाइ को बि नोटिफिकेशन न अची चुको आहे। ऐं हीअ असांजा जेके ॿाहिरि आहिनि SPS वारनि जा, उन्हनि जा वार छा थी चुका आहिनि, ॾाढियूं थी चुकियूं आहिनि, पर उन्हनि खे अञा ताईं कुझु इंसाफ़ न मिलियो आहे। ऐं उहे मेरिट ते आहिनि, उन्हनि जो जेको आहे त जेके 90 मार्क्स ते आहिनि बिना उन्हनि खे खयो वञे थो, ऐं जेके मेरिट ते आहिनि उन्हनि खे नथो खयो वञे। हींअर असांजो मुतालबो इहो आहे SPS वारनि सां बि मेरिट कई वञे ऐं MDCAT जे टेस्ट खे बि रिकंडक्ट कयो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे त जेको पैसनि ते तव्हां भर्तियूं कयूं आहिनि इहा बंदि कई वञे ऐं मेरिट खे बहाल कयो वञे। सियासी भर्तियूं जेके बि आहिनि तव्हां मिनिस्टरनि खे करप्शन जे हिसाब सां तव्हां ॾिनो आहे। ऐं असांजो वधि खां वधि इहो ई मुतालबो आहे त FIA वारनि खे जांच टीम में लांदो वञे ऐं उनखां पोइ असांजे शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे। असां न त एहतजाज जो दारो वधाए करे असां सुप्रीम कोर्ट ताईं बि वेंदासीं। नौजवाननि सां 2023 में ज़्यादती न आहे। 2008 खां वठी पीपल्स पार्टी जेका आहे असांखे त हाणे थी ख़बर पए त फोटुनि असांखे ॿुधायो आहे त हिननि 2008 खां वठी असांखे एतिराज़ आहे त 2008 खां वठी जेके बि पब्लिक सर्विस कमीशन इम्तिहान वरिता आहिनि उन्हनि जी लिस्टुनि खे चेक कयो वञे ऐं हिननि बाक़ाइदे पंहिंजी सरकारी ताक़त खे जेको हुकूमत जी ताक़त आहे उनखे पावर ॾियण जे लाइ MP MNA जा ॿार पुट धीअरूं वाठा चमचा भर्ती करे
हुकूमत में भी पाण, ब्यूरोक्रेसी में पाण, पोइ ही सिंध के लुटे रहिया आहिनि। ॾिसो था ज़ुल्म अहिड़ो जंहिंजो फोटू ॾिस उहो जाम खान शोरे जो बि पीए, कंहिंजो ॾिस त जेको आहे सो सरदार शाह जो पीए, को ॾिस त जेको आहे सो नासिर शाह जो माइट आहे, को ॾिस त जेको आहे सो चांडीअ जो माइट आहे, को ॾिस त जेको आहे सो हिनजो जेको आहे सो ज़रदारी फरायल तारपुर। हिननि जी सियालनि जा माण्हू हेॾो ज़ुल्म असांजे छोकिरनि नौजवाननि सां, त हुनजे करे हीअ ज़बरदस्त क़िस्म जी स्ट्रगल आहे। असां चाहियूं था त जस्टिस खे ऐं जेके हक़दार आहिनि, जिन जो हक़ आहे, नौजवान ग़रीब हारी मज़दूरनि जा ॿार, उन्हनि खे जेको आहे सो सीटूं मिलणु घुरिजनि। हीअ एॾो वॾो अंधेर आहे, सिंध जे शऊर जो क़त्लेआम आहे। असां चवंदा माण्हूअ जे क़त्ल खां वधीक शऊर जो क़त्ल आहे। हीअ जेका पीपल्स पार्टीअ जी बदकिरदारी आहे, इन सिंध जे शऊर जो क़त्लेआम कयो आहे। हिन जे करे पुठियां छोकिरा महिनत करणु बंदि करे छॾींदा। जेकॾहिं नाअहिल माण्हू अॻियां ईंदा, अहिल माण्हुनि खे ख़तमु कयो वेंदो, त पुठियां कंहिंजो पढ़ण जो शौक़ु को न पैदा थींदो। इन करे असांजो आहे त हीअ जेके चोर पब्लिक सर्विस कमीशन में भाड़ेल आहिनि, रहज़न आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार करे सिंध जे शऊर सां इंसाफ़ कयो वञे, त जीअं पुठियां महिनती ॿार वरी महिनत करे सघनि। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ खिलाफ़ न रुगो ही उम्मीदवार पर सिंध जो मुख़्तलिफ़ जेके क़ौम परस्त पार्टियूं आहिनि, तोड़े सिविल सोसाइटी सरापा एहतजाज बणियल आहे। जॾहिं सिविल सोसाइटी तरफ़ां मुतालबो कयो आहे त CM जा जेके जारी कयल नतीजा आहिनि उहे रद्द करे लिखत में ॿीहर टेस्ट वरिती वञे त यकीनन बहितर अमल थींदो। कैमरामैन शोभान सोलंगी सां गॾु अब्दुल रसूल चांडियो, मेहरान TV, हैदराबाद।